अचो त दुनिया जे पहिरें फिल्म शाइर जो निराली अंदाज़ सां अभ्यास करियूं। दोस्तो, ही चैनल सब्सक्राइब करियो ऐं पोइ ही शेयर पढ़ो। भॼी जां भंभोर खां डूंगर डोरियो मुंहुं, काहे रसियस केच खे जिते पाण पुन्हूं, सबत आहीं तूं कज़ा कंदीअ कन से। कन रिसालनि जे हवाले सां नबी बख़्श बलोच लिखियो आहे, कज़ा कंदीअस कन से। नबी बख़्श बलोच लिखियो आहे त मानवी लिहाज़ सां हीउ बैत अलबत्ता पेचीदो आहे, पर जीअं त अवाइली दौर जे रिसालनि मुईन इस्माइल जे लिखायल गंज दरगाह मंसूरा वारे कलमी बयाज़ ऐं विचोले दौर जे सभिनी अहम रिसालनि में मौजूदु आहे, उन करे मतन में रखियो वियो आहे। जेका ॻाल्हि मूंखे सम्झ में न आई त छा मतन में बैत खे रखणु यानी शामिलु करणु या न करण जो मयार उन ते आहे त उहो घणनि या अॻु मुरतब कयल रिसालनि में मौजूदु आहे। मानवी लिहाज़ खां पेचीदा हुजण वारो नून बलोच वारो दलील बि सम्झ खां मथां पियो लॻे। ससुई हक़ीक़त यानी असुल कहाणीअ जे लिहाज़ सां पुन्हूअ ताईं कोन पहुती हुई। रस्ते में ई उनखे शाम राति थी वई ऐं हूअ ज़मीन में पेही वई। तंहिं करे हीउ शेर रुॻो तसवुराती शेर आहे, जंहिंमें ससुई चवे पई, पहिरियों मूं भंभोर खां भॼी पुन्हूअ पोयां डूंगर यानी जाबलू पंधु कयो। ॿियो, मां उहो कमु करे बि वयसि ऐं केचनि खे पहुतयसि, अपड़ियसि बि जिते पुन्हूं पाण मौजूदु हो। हिन जॻह ते हिन सूरत हाल में आशिक़ ऐं माशूक़ हिकु थी वेंदड़ हूंदा आहिनि। मिलण खां पोइ, हिकु थियण खां पोइ, विछोड़े जे ख़ात्मे खां पोइ, पिरीअ जो मिलणु त परे, रुॻो उन ते नज़र पवे त बि कावड़ ख़तमु, तकरार ख़तमु, फ़ैसिला ख़तमु। इते इहो सुवाल त ससुई जेको ख़्यालु खणी घरां निकिती त पुन्हूअ सां मिली उन वटां वञण जो सबबु मालूम कंदी, उहो रुॻो ससुई न, हर इंसान तेसीं ज़हन में रखंदड़ हुजे थो जेसीं इहो उन ताईं नथो पहुचे। पिरीअ ॾांहुं वञण वक़्तु ख़्याल बि साॻिया हुजनि, उते उन सां पहुचण खां पोइ बि साॻिया ख़्याल हुजनि, इहो थी सघे ई नथो। इश्क जे आइन में इन जी गुंजाइश आहे ई कोन। इहो सुवाल त बेमाना थी वियो। हाणे मां कंहिं मथां ॾोह ॾींदसि, सज़ा ॾींदसि, कंहिंसां फ़ैसिला कंदसि, पिरीअ सां लेखा?